नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध पंजाब हुकूमत जे बैराजनि जो दौरो करण वारी आछ रद्द करे छॾी। आबाशी खाते जे सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त असांजी शिकायत इरसा सां आहे, पंजाब जे दौरे जी ज़रूरत नाहे। सुहेल अनवर सियाल पंजाब जे पाणी माहिरनि खे सिंध जो दौरो करण जी आछ बि करे छॾी। वाज़े रहे त पंजाब जे वॾे वज़ीर पाणी बहिरान ते सिंध असेंबली जे मेंबरनि ऐं माहिरनि खे पंजाब जे दौरे जी दावत ॾिनी हुई। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल पंजाब जे वॾे वज़ीर जी आछ जो जवाब ॾींदे चयो त सिंध जा असेंबली मेंबर पंजाब जे बैराजनि जो दौरो न कंदा। पाणी मामले ते असांजो एहतजाज ऐं शिकायत इरसा सां आहे। असांखे पंजाब जे दौरे जी ज़रूरत ई नाहे। सुहेल अनवर सियाल ओस्मान बुज़दार खे मुखातिब थींदे चयो त पंजाब जो वॾो वज़ीर चश्मा जहलम लिंक कैनाल ऐं सीपी लिंक कैनाल में पाणी छॾण जो जवाब ॾिए। सूबाई वज़ीर इन सां गॾु पंजाब जे माहिरनि खे सिंध जे दौरे जी आछ कई। सिंध जे आबाशी खाते चयो आहे त पंजाब में गैर क़ानूनी तौर ते लिंक कैनाल खोलिया विया, जंहिं सबबि सिंध खे $3 अरब जो नुक़सान थियो आहे।